तो अक़ले इंसानी इन नतीजे ते तो पहुंचे त हर तहरीक जा ब हिस्सा था थियनि। हर तहरीक जा ख़ुसूसन उहे तहरीकूं जेके इंसानी मुआशरे जे तब्दीलीअ जो सबब थियूं बणजनि, जिनमें कौमुन जा हालात तब्दील था थियनि। कौम पस्तीअ खां इज्जत ॾे सफ़र थी करे, कौम बेशऊरीअ खां शऊर जे मंज़िल ॾे वधे थी, कौम बेहिसी ऐं सुन्न हुजण वारी हालत मां गैरत ऐं जज़्बे ॾे हले थी। अहिड़ा जेके भी इनकलाब ऐं तहरीकूं आहिनि न, इन्हनि जा ॿ हिस्सा था थियनि। हिकिड़ो हिस्सो उहो आहे जंहिंमें ताग़ूत जे ख़िलाफ़ क़याम आहे, मुतकब्बिरनि सां टकराव आहे, वक़्त जे ज़ालिमनि सां मुहादो अटकाइण आहे। इहा उन्हनि तहरीकुनि जी पहिरीं मंज़िल थींदी आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इज़हब इला फ़िरऔन इन्नहु तग़ा। मूसा फ़िरौन ॾे वञ, फ़िरौन ताग़ूत थी वियो आहे, फ़िरौन आपे मां निकिरी वियो आहे, फ़िरौन इंसानियत विसारे चुको आहे, फ़िरौन खे ख़बर ई कोन थी पवे त केरु शरीफ़ आहे केरु लुच्च आहे। वञ फ़िरौन ॾे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के ख़बर नहीं त फ़िरौन वटि ताक़त आहे, तवानाई आहे, फ़ौज आहे, लश्कर आहे, बेहया क़िस्म जा माण्हू अथसि। इहो अकेलो हज़रत मूसा अलैहिस्सलाम नबूवत जे गैरत जो मालिक, शुजाअत जो मालिक, इहो तन्हा कीअं पियो विढ़ण वञे। उन वरी हज़रत अल्लाह रब्बुल आलमीन खां जेका हज़रत मूसा घुर कई, उन में न फ़ौज घुरियईं, न लश्कर घुरियईं, न माण्हू घुरियईं, न तीर घुरियईं, न तलवार घुरियईं। रुगो सुवाल हिकिड़ो कयईं। इहो पहिरियों त हो सुवाल जेके अथस रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली, उहे त क़ौम जे हिदायत लाइ घुरियईं त मालिक हिन मूं वारनि खे सम्झ ॾे त हे सम्झी सघनि त मां इन्हनि जे लाइ तो फ़िरौन सां टक्कर खाइण वञा। मुंहिंजो कोई मफ़ाद कोन्हे को, मां माल गॾु करण वारो कोन्हे को, मां दुनिया जी गंदी सियासत जे पोयां कोन्हे, मां इंसानियत जे नजात लाइ फ़िरौन सां विढ़ण तो वञा। पोइ जिन खे नजात ॾियारण तो वञा, इन्हनि खे अक़ुल ॾे त इहे समझन त मां इन्हनि खे नजात ॾियारण तो वञा। वॾो अलमियो आहे। क़ौमूं पंहिंजे रहबरनि खे सुञाणे ई नथियूं सघनि। बेशऊरीअ जो आलम एतिरो आहे जो माण्हुनि खे कल्ह ई कोन थी पवे त कंहिंजे चवण ते निकिरजे। वॾो अलमियो आहे। अंबिया औलिया अइम्मा इन्हे ते रोंदा रहिया। हर दौर जे मासूम जी इहा दुआ ही, मालिक हिन मुंहिंजे ज़माने जे उम्मत खे एतिरो अक़ुल ॾे त इहे सम्झी सघनि त मां 14 साल क़ैद काज़िम कटिया ई इन्हनि जे नजात लाइ तो। ये क़ौमूं न सम्झी सघनि। सैयद शुहदा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मदीनो छॾियो त को इमाम हुसैन जो ज़ाती मफ़ाद हो छा? इमाम हुसैन अलैहिस्सलाम वटि कंहिं शइ जी खोट हुई छा? दुआए नुदबा में जुमला आहिनि। मासूम त फरमाए परवरदिगारा त जॾहिं तो असांखे ख़ल्क़ पे कयो त हिन दुनिया में मोकिलण खां पहिरियां आलम नूर में असां खां वाइदा वरिता हुई त जॾहिं दुनिया में वेंदव त दुनिया जे रंगीनियुनि ऐं माल मताव ऐं ज़र्क़ बर्क़ जा शौक़ीन न थींदव, बल्कि इश्क मुंहिंजे में गुज़ारींदव। पोइ जेके आया ई दुनिया खां दूर रहणा, इन्हनि खे को दुनिया जो चक्कर थो वेड़ाए छा? तो नुतबा जुमला आहिनि, मुंहिंजा न आहिनि, या मंसूबा साहिब ज़मान इमाम सां।
मौला तो फरमाए परवरदिगार जनी अहल बैत के खल्क कयो त नगा वायदो वतो है मिन दुनिया दनिया इने बस तो दुनिया जे मालो मता वसा दिल न जोड़ींदो तहां के रहणो ही इने ज़रको बरको चमक खां दूर यही त जाया मानो गवर्नमेंट जो माल था दिसने त हालत बदल जी थी वने अमीरुल मोमिनीन बसरे जो जड़ी वक्त वनी बैतुल माल दिठो ए उन्हें सोन चमक हई चांदी पंजी चांदनी देखारी त मौला फरमाए सो खुर्री खैरी वन्य वनी बेने वट चमको अली जे दिल में तुझी जाई कोने वो जनी आया ही दुनिया जे लज्जतन का दूर रहना तब वो इमाम हुसैन को यजीद सा दुनिया जे मजे वठण ला थोड़ा ही पियो बड़े पढ़ी दिसो ज़ियारत अरबईन अकमल इमाम हुसैन अलैहि सलाम वरी मौला सादिक अलैहि सलाम का मंसूबा अशहदु अन्नहु बदल मुहजतहु फीक लियस्तनक़िद इबादक मिनल जहालत व हैरत दलाल परवरदिगारा मा सादिक इमाम उन बुलंद मकाम इल्म ते बिही करे गवाही थो दिया त मुझे डाडे पे जो कुंभो को आयो ही इन करे ताकि बशरियत के नजात ॾियारे सके इमाम हुसैन जो पंहिंजो मक़सद ॿियो हुयो ई कोन पंहिंजो मफ़ाद थोरो ई आहे पाण त मौला पंहिंजा फ़ाइदा वठण जे लाइ अगर यज़ीद सां नऊज़ बिल्लाह का थोरी घणी ॻाल्हि ॿोल करे नेगोशिएशन मुज़ाकरात करे हा त इमाम हुसैन खे त अलाए काथे विहारे पर न लियस्तनक़िद इबादक मिनल जहालत व हैरत दलाल सैयद शुहदा अलैहि सलाम पंहिंजे वजूद के कुर्बान कयो ताकि बशरियत के नजात ॾेई सके खूब ये बशरियत समझी सकी मदीने का वठी तो चाहे माता जो केस विढ़ण तो वञा त तहां इंसान बणजी रहो उन सा कुल आलम इस्लाम मा साथी ई 72 निकता मूसा अलैहि सलाम दुआई हा पियो घुरे मोकिले त फिरौन ॾे हथ पर ब कम त कर यफक़हू कौली इन बनी इसराइल के तरो अकुल त ॾे त समझन त सही त मां वञा ई इन्हनि जे लाइ विढ़ण बी दुआ बी हिकड़ी बी घुरे वजअली वज़ीरम मिन अहली हारून अखी मुझे ने भाग मुझे वजीर बना छो केड़ी जरूरत है वने तो फिरौन सा विढ़ड़े फौज छो न तो घुरे अरे भा उन्हें के वजीर बना नालो वजीर बना वजीर छो ये आयत पाण थी चए उश्दुद बिही अज़री परवरदिगारा हारून के वज़ारत इन लाए तो चवाएं दे तो उश्दुद बिही अज़री इन सा मुझी चेल मजबूत थी वेंदी मुझे वजूद में एहसास थींदो तो कोई आहे को कोई आए तुझी चेल मजबूत थींदी वो चेल मजबूत थींदई तो फिरौन सां विढ़ण में फायदो कड़ो थींदई चई ज़ाहिरा हुन सां जॾहिं टकराव खाइण तो वञा कमीने के जो वञी चवंदो में तो तू कमीनो आ त छॾे ॾींदो जा वरी ख़ुसूसन माल भी हुजे से पोस्ट भी हुजे से ओदो भी हुजे से मुल्क भी हथ में हुजे से या पुलिस भी वरी सिंध वारी हो जे बेटा त ना नी पुलिस वारा ते असां वारी ते पुलिस
इंसाफ जा तकादा घट दी पूरा करे सजो दी हुकमदारी दी करे मन फिरौन वट भी तो अड़ी पुलिस हुई न जेके या शनास ही नहीं तो पकड़ना मूसा खे था वञो हजरत मूसा अलैहिस्सलाम जो चए वञा तो ताकतवर भी आ मुतकब्बिर भी आ मगरूर भी आ लुच भी आ अल्लाह तो चए त इंसानियत मां निकरी वियो आ वनी चवंदो मास त तू इंसानियत मां निकरी वियो आ त यो छडींदो छा यो रिकंदो हेठ करे मुके चवंदो छा हा भलो चवणा हो पंजो जोर लगाइंदो त मुके रस्ते मां हटाए खूब जेकॾहिं मां फिरौन जे रस्ते मां हटी वञा तो पो दिल मुतमइन कीअं थींदी जे तो उस्दुद बिही अज़री हारून के मुझे वजीर बणाए त मुंहिंजी चेल के टेक हुजे बेधड़क हलियो वञा अगर कुछ जी भी वियम त ख़ैर आ मुंहिंजी मशीन ख़त्म न थींदी मुंहिंजो मक़सद हारून सां हलंदो रहंदो इनकलाबी तहरीकूं बिन हिस्सन ते कायम थींदियूं हिकड़ीअ में रहबर ताख़ूतन सां टक्कर खाईंदा हे तव्हां पढ़ियो हूंदो हालात हादरा ते कल ईरान जे वज़ीर ख़ारजा जो इंटरव्यू हो उन्हें हिकड़ी कमाल जी ॻाल्हि कई त मुंहिंजे मौज़ू में फिट थी वई हो तो चए त असां वटि टॉप लेवल जा एटॉमिक एनर्जी जा साइंसदान टॉप लेवल जा असां वटि 12 साइंसदान हुया ईरान में 12 ही इसराइल ऐं अमेरिका माराए छॾिया शहीद थी विया आहिनि 12 माना मथी मथी लेवल जी जेका हिननि जी खेप हुई उहा टोटल जी टोटल कुर्बानी ॾेई वई आहे हाणे जेकॾहिं इहे पंहिंजे ज़िंदगीअ में एटम बम ठाहिनि हा न ज़ोर लॻाए हू घणा एटम बम ठाहे सघंदा 2 4 6 8 हे जो 12 ही विया कुसजी पोया एटॉमिक एनर्जी ईरान में इहो इल्म अगते वधे कियां जॾहिं सभु विया हुननि बजाए एटम बम ठाहिण जे कल वज़ीर ख़ारजा पियो चए त असांजे हिक मथी लेवल जे साइंसदान हिकड़े हिकड़े ॼणे 100 शागिर्द ठाहियो चई हुननि असांखां 12 खसिया हिन महिल असां वटि 1200 वेठा आहिनि हाणे हिन वक़्तु ईरान खे परवाह ई कोन्हे ॾिसो परेशानी कोन्हे चए तो ख़ैर आहे असांजा साइंसदान मारे छॾे को असां वटि इल्मु ख़तमु थोरे थींदो अच्छा इहो इल्मु ख़तमु छो न थींदो चे हो वींदड़ मुखे याद आ इन आगे फरीदुन अब्बासी जेको यो हाने एटॉमिक साइंसदान हमले में मारियो इसराइल इन जो इंटरव्यू हो मुखे याद आ पाण बुधो आ इने का एंकर पूछे तो त साईं ता टॉप लेवल जा साइंसदान आयो मुल्क जा इसराइल अमेरिका ता जे पोया आहिनि ईरान में रहंदड़ जासूस मुनाफिक ता जे पोया आहिनि को गार्ड भी नथा खणो इए घुमंदा ता वतो त हुन चयो त असांखे जेको कमु करणो हो असां करे छॾियोसीं हाणे असांजी ॾाढी अच्छी थी वई आहे मुंहिंजी उमिरि चई अचे 65 साल थी आहे हाणे असांजो कमु आहे तो जहिड़े इनकर सां वेही चांहियूं पीअणु कचहरियूं करणु 3 कलाक गुफ़्तगू करणु हाणे को असां उते लेबार्टरियुनि में थोरा ई वेंदा आहियूं चईं पोइ तव्हांखे इहो चिंतो ई कोन्हे चई उहो असां चिंतो छाजे लाइ कयूं असां इल्मु मुंतक़िल करे छॾियो आहे असांजा बच्चा तयारु थियल आहिनि असांखे हाणे परवाह ई कोन्हे का जॾहिं तहरीकुन खे संभालींदड़ हुजनि त लीडर इत्मीनान सां नेज़नि ते चढ़ी वेंदा आहिनि अफराद खपन अकमल अमीरुल मोमिनीन अलैहि सलाम का कहीं सवाल क्यों मौला
हे सलमान, अबू जर, मिक़दाद, अम्मार, हे हैड़ा आशिक ताजे इर्द गिर्द ता घुमन, इन्हनि खे वठी करे मदीने ते हमलो छो था कयो? मामले के हल छो था कयो? मौला फरमायो मुस्तफ़ा जे दीन जी दुरुस्त तस्वीर के असां जी जिम्मेदारी आहे क़यामत ताईं महफूज रखण। छो जो इहो कम नबी ग़दीर में मूं अलीअ जे हवाले करे विया। हे जेके 30-40 मां अलीअ जे इर्द गिर्द घुमन था, सलमान जड़ा, अबू दर जड़ा, मिक़दाद जड़ा, अगर मां अली इन्हनि खे वठी अॼु बाज़ार में लहा ऐं ये 40 ॼणा ई कुस जी वञनि हज़ारनि जे मुक़ाबले में सारा इंसान आहिनि न। केॾो बि मौला अब्बास बहादुर वरी बि कुस जी वियो न। विढ़णो त हिन बदन सां हिन को मौजज़ा थोरा ई हिन ॾेखार। हे 40 ॼणा जो कोहराए छॾिया त पोइ फातिमा जे बाबे जे दीन जी तस्वीर वरी हिननि खां पोइ मरवान खां वठंदव छा? इन करे मौला तो चयो फिल ऐन क़ज़ा व फिल हल्क़ शज। ये हालात ॾिसी दर्द एॾो आहे अंदर में जो अली जे अख में जहिड़ो कंडो हुजे, अली जे गले सुई हुजे, गले में जहिड़ो कंडो फाथल हुजे, माना न खाइण जहिड़ो रहियो आहियां न सुम्हण जहिड़ो रहियो आहियां, ये दर्द सभु सहां थो पर हिननि खे माराइण नथो चाहियां। छो जे सुभाणे जो तव्हां कलेरी नसुलनि मां मोमिन थियणा हूंदव, हे बि कोहराए छॾियां त तव्हां ताईं अलीअ जी दुरुस्त तस्वीर पुॼाईंदो केरु? अफराद खपन, अफराद मिल्लतुन ऐं क़ौमुनि में इंसान अहिड़ा खपन जिन जो कम हुजे अहल बैत जे मकतब जी दुरुस्त तस्वीर नसुलनि ताईं पुॼाए। छो आका मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ तारीख़ जुमला थी लिखे त मौला जे शहादत जो टाइम जीअं वेझो पियो अचे, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे इत्मीनान ऐं चेहरे जो रंग तीअं खिलंदो पियो वञे। हालांकि फितरत जे उबतड़ जेको मर्द सुबुह का वठी 71 जनाजा खणे, यो फितरत है तो उन जे चेहरे ते कुमाट जण जा आसार ईंदा, चमड़ी जी रौनक खत्म थी वेंदी। सैयद शुहदा अलैहिस्सलाम के एतिरो त इत्मीनान हुयो न जो खुद खुदा जे लाइ था चवनि त या सदा ॾिनई से या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक रादियतम मर्दिया। उन आखिरी टाइम ते खुद अल्लाह भी चेस पियो ओ कमाल जे इत्मीनान जा मालिक मोट मां परवरदिगार ने। माना खुद खुदा के भी इत्मीनान पे नजर अचे न इमाम हुसैन। ये छाजे करे एडो वडो इत्मीनान हुयस? वने तो पियो सजो लश्कर कुसजी वैसे, सजो कुंभो हलियो वैसे, गाजी जड़ा भावरा हलिया वैसे, अकबर जड़ा पुट हलिया वैसे, पो भी अल्लाह तो चेस नफ्स मुतमइन्ना जा मालिक मोट मुंडे। घबराहट आई कोन चेहरे जे रंग जो निखार वधंदो तो वने। छो चई जिया ओ होते हजरत मूसा चयो हो न त वजीर ने वशतुद बिही अजरी, उन सा मुझी जेल मजबूत थींदी। सैयद शुहदा तो फरमाए भले कुछ जी वञा, इहो त मुझे तहरीक जो पहिरियों मरहलो आहे। मां हुन पंहिंजे तहरीक जे पोएं मरहले जे लाइ अहिड़ी भेण जो तयारु कई आहे जेका शरीकतुल हुसैन बणी बीठी आहे। वो शरीकतुल हुसैन छामी रुगो करबला जे दर्दन में न, अकुलमंदी में, तदबीर में,
हिकमत में, शुजाअत में, दीन जे हिफाजत में। हर मोड़ ते शरीकतुल हुसैन। अखमुल इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे तारीखूं पढ़ी ॾिसो। आशूर जी रात सैयद शुहदा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे असहाब सगुरन के मौला अब्बास के अमर कयो त खैमन जूं रस्सियूं ऐं किला ये बिल्कुल पटे हिक ॿिए सां गॾु कयो। हिन खेमे जो किलो ऐं हिन खेमे जो किलो मौला छो? इमाम फरमायो ताकि खैमन जे विच में विथी न रहे त को दुश्मन उन विथीअ मां घिरी न अचे। खैमा हिक ॿिए सां जोड़ियो। वरी जॾहिं खैमा जुड़ी विया त मौला फरमायो त इन्हनि खैमनि जे पुठिएं पासे ॾांहुं खंदक खोटियो, खॾ। असाब सगोरन आशूर जे रात उहा खैमनि जे पोयां खाई खोटी सॼी मदीने जे खंदक वांगुरु। मौला फरमायो इन सहारा में झाड़ियूं आहिनि, ये कंडा आहिनि, बूटा आहिनि, ये सभु पटे आहिनि, खंदक खे जेका लकड़नि सां भरे छॾियो। उहा भरे छॾिया। पुछनि मौला ख़ैर त आहे? मौला फरमायो जेकॾहिं दुश्मन घात वठी ऐं खेमनि ते पोएं पासे ॾांहुं हमिलो करे त उन महिल इन्हनि कांडेरनि खे बाहि ॾेई छॾिजो ताकि खंदक में बाहि भरी वञे त दुश्मन पोयां हमिलो न करे सघे। पोइ मौला बाक़ी पाण चई अॻियां खेमनि जे असां मुहाफ़िज़ती बीहंदा। इहो इमाम छा पियो करे? मना रुगो आशूर जे रात सजदा कोन्हनि नी, हुसैन इब्न अली कमाल जो कमांडर बणजी जंग जी तदबीर तो करे। अली जे धीअ में शरीकतुल हुसैन हुजण जे करे या कमाल जी तदबीर। मां मौलवी मदद मला गरीब जॾहिं मां सिद्दीक़ सुगरा सलामुल्लाह अलैहि जी जिंदगी तो पढ़ा इंसान जो वजूद कूकूं तो करे ते अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफा इमामत जो दर्जो मखसूस हुयो 12 सरदारन जे लाइ। वरना अली जी धीअ विलायत में त इमामत जेतिरी ही बुलंद हुई। को छाजे करे जे उहे सभु क्वालिटियूं हुयसि जेके इमाम में थींदियूं। सैयद शुहदा आशूर जे ॾींहुं तदबीर कई जंहिं लश्कर जी उनमें कमाल जा वेरा कहा। खुद मौला गाज़ी जड़ो अकेलो जर्नेल हो, अली अकबर जड़ो तमाम जहतुन रुखन का मैदान जंग जो मुड़स बीठो, हबीब जड़ा तजुर्बेकार मौला इमाम हुसैन जा साथी बीठा। लेकिन अली जे धी वट लश्कर कड़ो 28 यतीम बार से बिटिन ॾींहनि जा उञाय। 28 मस्तूरात उन्हनि मां भी कंहिंजा वर कुठल, कंहिंजा भावर कुठल, कंहिंजूं झोलियूं खाली थियल। एक सज्जाद उन जी भी कैफियत ही आई जो अलाए केतिरनि जायुनि ते चेहरे ते मौत जी ज़र्दी अची वियसि। ज़ैनब कुबरा के आबिद बचाइणो पइजी। जंहिं लश्कर में हबीब जड़ा सरदार हुजनि, जंहिं लश्कर में ज़ुहैर इब्न कैन जड़ा जंगजू हुजनि, जंहिं लश्कर में आबिस इब्न शबीब शाकिरी जड़ा जवान हुजनि, जंहिं लश्कर में अली अकबर जड़ा मुदब्बिर हुजनि, उन लश्कर जी तदबीर करण सवलो आ।
28 यतीम ॿारनि सां ऐं 28 बेव औरतुनि सां शाम फतह करण वॾी अलीअ जे धीउ जी तदबीर आहे। इमाम हुसैन जी शहादत यजीद मारियो, यजीद के लानती बनाए छॾियो, पर अली जे धीउ जी मेहनत क़यामत ताईं यजीदियत खे ई लानती बनाए। इंसान पढ़े तो ख़बर थी पए त मौला अली अलैहिस्सलाम पंहिंजे हयातीअ में कहिड़ो शाहकार कयो। ठीक है मुझे मौला का मेंबर खसियन, ठीक है मुझे मौला का मसनद नबी खसियन, पर चुप करे थोड़ा ही वेठो। इन फुर्सत में फ़ायदो बताई तो इज्तिमाई जेकॾहिं अली जूं एक्टिविटियूं घटाए छॾियूं अथनि, मुआशरे के अली सां घणो उथण वेहण नथा ॾियनि, तो मुझे मौला ख़ामोश थी काहिल बणिजी थोड़ा ही वेठो। न, घर जे हिक हिक बच्चे जी तरबियत अहिड़ी की जो हिकु हिकु अली ठाहे ॾेखारे। असां खुटल आहियूं, नथो असां खां कम पुॼे। तदबीर थींदी आहे अकुल जे बुलंदीअ सां। अकुल हूंदो त फ़ैसला कमाल जा थींदा नी। अकुल न हूंदो ऐं एहसासात हूंदा त माई जिंदो वांगुरु माण्हू वञी ऐं रोड ते काथे वेही रहंदो, आख़िर में पाण ते तेल हारे पाण खे बाहि ॾींदो। पर जे अकुल हूंदो त माण्हू एहसासाती थी करे पाण खे बाहि थोरे ॾींदो, चवंदो पाण छो मारिया। जंहिं क़त्ल कयो आहे उन खे एतिरो ज़लील करे अचां जो ख़बर पवेसि त शरीफ़ मारबा कीअं। कोई कम थींदा तॾहिं जॾहिं हौसलो कमाल जो हुजे। शरीकतुल हुसैन अल्लाह केतिरा रुख आहिनि अली अमीर जे न्याणीअ जे तदबीर जा। अल्लाह केतिरा रुख आहिनि। इमामत के इन बीबीअ जे बुलंद अक़लानियत ते एतिरो त यकीन हुयो नी। मुझी साईं जी ते ख़ुतबा पढ़िया आहिनि, मां किथे कोन पढ़ियो आहे त को मौला सज्जाद खां मोकल वती हुजई त आबिद पुट हाणे इजाज़त ॾे त भला मां पढ़ां, मां ॻाल्हायां। जिम्मेदारी पे समझे त इहा जाइ अहिड़ी आहे जिते मां अली जे धीउ जो बयान गाज़ीअ जे तलवार जो कमु कंदो। ऐं किथे न पढ़ियो तम त वरी मौला सज्जाद अलैहिस्सलाम किथे को टोकियो हुजेसि त अम्मा तव्हां मस्तूर आहियो, तव्हां चुप करे छो था बियो। न, सज्जाद इमाम खे बि ख़बर हुई त आहे मस्तूरियत जे लिबास में, लेकिन इन जे वजूद में अलीअ जहिड़ो बाबो थो वसे पियो। या तरबियत हिकड़ो रुख साईं जे तदबीर जो, इन्हनि यतीम ॿारनि खे संभालण। साईं मोली मदद जुमलो तो पढ़े, तव्हां कंध लोॾे था छॾियो। हा, अक़मुल अमीरुल मोमिनीन सिद्दीक़ ताहिरा सैयदा के जॾहिं दफन करे मोटी आया न उन रात त फजर जे वेले माना तहज्जुद जे टाइम ते साईं ज़ैनब कुबरा वञी मां जे मुसल्ले ते वेठी त बीबी जे मां जे मुसल्ले ते वेठी उन ॾींहुं त मां यादि आयसि त बीबी कूकू करे रुनी। अमीरुल मोमिनीन पंहिंजे हुजरे मां डोड़ियो सैयदा जे हुजरे में जो वञे ॾिसे त ज़ैनब साईं रोई थी वेठी। वियो धीउ खे त परचाई, पर को साईं खे परचाइण मौला अली लाइ एॾो ॾुखियो हो जो क़ब्र सैयदा ॾे मुंहुं करे चई, बीबी मुस्तफ़ा जी धीउ जे मुसल्ले तां तुंहिंजे तहज्जुद जे निमाज़ुनि जा आवाज़ ॿुधंदो अॼु मां ज़ैनब परचाया थो वेठो।
हिक धीउ परचाइण एॾी ॾुखी लॻसि जो साइण ज़हरा के दाह ॾेई वेही रहे। मां कुर्बान वञा न बीबी अदा जंहिं शाम ग़रीबा में ॻोल्हे ॻोल्हे ॿार परचाया पए। रुगो परचाई न इन्हनि ॿारनि खे शरीयत जे दायरे मां भी निकरण न पई ॾे। 3 ॾींहनि जा करबला में बुखायल उञायल 12 मुहर्रम ते काफ़िलो पहुतो हो कूफे। 5 ॾींहनि जा ॿार बुखायल जने औरतुनि उन्हनि ॿारनि जा चेहरा ॾिठा उञ जे करे चमड़ियूं सुकल ॾिठनि माण्हुनि खे रहम आयो। माइनि खे त अलाए कॾहिं जा ॿार बुखायल आहिनि। उन्हनि कतलूं उछलियूं सुकल न उछलिया। अलीअ जी धीउ ॾिठो त मता को ॿार कतल खाई विझे। तव्हां कंहिं हथ न विझजो असां सैयद आहियूं सदको असां ते हराम आहे। रुगो परचाए थो रही थी शरीयत जे दायरे मां निकरण बि न थी ॾे। हिकिड़ो रुख हो ज़ैनब कुबरा जो। साईं मूंखे इज्जत मिंबर जो कसम साइण सकीना के शाम जे ज़िंदान ताईं जेरो वठी वञण इहो अलीअ जे धीउ जो वॾो कमाल हो। या बीबी अलाए कॾहिं जी मरी वञे आज ज़ैनब के सहारा न ॾींदी हले। हिकिड़ो रुख हुयसि इन्हनि ॿारनि खे परचाइण ऐं इन्हनि ॿारनि खे शरीयत जे दायरे में गॾु खणी हलनि। अच्छा ये जेके सैयद ज़ादियूं भाॼियूं भेनरूं असहाब जूं घर वारियूं ये दाग ॾिसंदड़ माउरूं ये बेवाहूं ये वारसन कुठलूं जेके वठी पई वञे रुगो इन्हनि खे परचाए थो रही पई। मुंहिंजा इन्हनि झोली उजड़ियल बीबियुनि में अहिड़ो त जुर्रतुनि जो रूह पई फूकींदी हले जो इहे बीबियूं अब्बास जी तलवार बणिजी दरबारनि में ज़ाहिर पयूं थियनि। मसालो रुगो साइण रुबाब खे असगर जे दर्द मां कढण न आहे। मसलो आहे इन खाली झोली बीबीअ में एॾी जुर्रत पैदा करण जो या गाज़ी बणिजी ज़ाहिर थिए हली। जिगर फाटे न करे तो त ये ॾुखिया एॾा वॾा कम कंदी पई हले फुर्सत काथे पई मिलेसि वेहे काथे पई। हे त कमीना जाते काफ़िलो विहारनि पिया उते भी चवनि पिया शिमर कंहिं न कंहिं सिपाहीअ खे पियो चए भले सभु सुम्ही पवनि अलीअ जे धीउ जी अखि लॻण न ॾिजा। हीअ त एतिरी जागी जागी मोटी जो मां खे पई चए अम्मा मुंहिंजी बीनाई घटिजी वई आहे। पोइ जंहिंखे सुम्हण ई न पिया ॾियनि इहा इन्हनि बीबियुनि खे हौसला काथे पई ॾींदी आहे। अस्सलाम अलैकी या जबल सब्र। बीबीअ जे ज़ियारत जो हिकिड़ो जुमिलो आहे मुंहिंजो सलामतो ते ओ सब्र जा बुलंद मज़बूत पहाड़ साईं। ये ॿियो शोभो हुअसि। टियों शोभो हुयसि सज्जाद ज़िंदा शाम का मदीने मोटाए अचण। वेंदे वेंदे इमाम हुसैन अलैहिस्सलाम चई वियो हुअसि भेण मुंहिंजे आबिद जी पारत
करबला वारी मंजिल सौली मौला सज्जाद जनी बाबो बेकफन डिठो मौला जे चेहरे ते मौत जी जर्दी अची वई सण ज़ैनब द्रोड़ी मां हुसैन जो जनाज़ो छडे मुजा लाले मा छा थी दिसां छा थो करे मुजा पुट हे पूर कियां हलंदो इन का दुखी मंजिल हुई इब्ने ज़ियाद जी दरबार जने हिन कमीने मौला सज्जाद जे लाइ पंहिंजे कमीनन के हुकुम कयो त गर्दन लायोस खबर तो बोते छा के हथ बदलस मथे ते चादर भी नस ड्रोड़ंदी वई सज्जाद जे गले ते पंहिंजो गलो रखी इब्ने ज़ियाद के नीचे पेरिया मुखे ज़िबह करणो पवंदई सज्जाद ने पो वजण दी इन्हें मरहले खा दुखो मरहलो होयसे बद किरदार बदबूदार शराबिन सां भी गालाए यजीद के तने ते चई पई या यजीद इन्नी लअस्तस्गिरुक मां तो के हकीर थी समझा तुझी हैसियत ही कोने जो मां ज़ैनब तो सा गालाया पर छा कया शरीकतुल हुसैन हुजण जे करे जिम्मेदारियों जो कुल्हन ते अची वयो वरना यदीद मां तो उते गुफ्तगू कंदी हम जदे एक पासे का महराज जो मुसाफिर वेंदो बे पासे का मुझो अली जड़ो बाबो वेंदो महराज ते पुजाए आई करबला के अली जी दी अकुल इल्म तदबीर शुजाअत जै यजीद जे सामू कोई ॻाल्हाइण जी जुर्रत न पियो करे उनके ललकारे ललकारे पई चए त यजीद तुम चंगाई जी उम्मीद केड़ी कजे न नस्ल मवा जेके शरीफन जा जिगर चबाड़ीदा समझो था जै इमाम हुसैन ज़िबह कराए छड़ियो आ एड़े बदबख्त के के मस्तूर जो इहो जुमलो चवण अंदाजो कयो था त इन सीने में शुजात केतरी कमाल जो जिम्मेवारियों निभाए कमाल यजीदियत के क़यामत ताईं ज़िल्लत जी मोहर हणी जॾहिं मदीने मोटी आई न तो इन्हें अरसे बीबी के का तकलीफ़ एतरी दिनी जो अब्दुल्लाह जड़ो मुड़स भी साइण सुञाणे न सकियो टे शख्सियतूं लिखियों थन अब्दुल्लाह भी न सुञाती मोहम्मद हनफिया भी न सुञाती सैन उम्मुल बनीन भी न सुञाती लिखंदा हज़रत अब्दुल्लाह जॾहिं उन्हनि ख़ैमन वटि आयो जेके सज्जाद इमाम सैयद वठी अचे मदीने जे ॿाहिरां 3 ॾींहं रहाया तो ख़ैमन जी कनात खणंदो ॾिसंदो पियो वञे हिकिड़े ख़ैमे में साण ज़ैनब कुबरा वेठी अब्दुल्लाह उतां अॻिते वधियो त बीबी तां कयसि अब्दुल्लाह कंहिंखे थो ॻोल्हे चई अली जी वॾी धीउ तो ॻोल्हींदो वतां ज़ैनब कुबरा मिले त के करबला जा हाल पुछांसि मुंहिंजा बच्चा कुर्बान थिया अलाए न थिया मूंखे को ओन मोहम्मद जा अचे दर्द ॿुधाए मुंहिंजी साइण चयसि पोइ चई त लभे नथी टियों ख़ैमो तो मटायां मूंखे ज़ैनब नज़र नथी अचे आका ज़ादी तव्हांखे अब्दुल्लाह सुञाण मां ज़ैनब वेठी आहियां साइण उम्मुल बनीन जड़े बशीर जी मुनादी बुधी फजल जी चीच वठी हली खैमन दे सैयदन जे त चंदा साइण ज़ैनब कुबरा जी जे मां ते नजर पई त बीबी उठी मां के भाकुर पाए वनी को रोआ को दर्द कढा को अंदर जो ओबर बुधाया
जी सानुमुल बनी जवे जो आई सानुमुल बनी दाह कई मस्तूर तू इंतजार कर मां पेरिया ज़हरा जी धी सा मिली अचा मां ज़ैनब कुबरा का पुछी अचा तो सा पोत मिला अली जी धी जो जिगर डरी वियो अम्मा मां ज़ैनब आया निसी निसी अली जे दी के जेती तू ज़ैनब काथे थी लगे तुझे चेहरे जा रंग बदल दिया तुझा वार सफेद दिया तुझी चेल डोरी थी वही तो के झुरियूं पैदी वही इते तो पढ़ंदा साइन ज़ैनब आलिया जरी अदाह कयसी तो फौरी तौर ते बीबी का हथ छड़ाए चंद कदम अगते हली वही काफिले का वनी नजफ ने मोह कयई और मुजा वर वारिस मुजा ताजदार ए गाजी इन्हन दी हन ला घुरियो हई तो ज़ैनब बाजारू दिसी अचे सजाद टोड़ंदो आयो अम्मा चाचो न तड़पाए अम्मा पेरा चाचो कुस जीवो अम्मा जी चादर बोले कूफे में जने अमीरुल मोमिनीन के 19 रात ज़रब लगी हज़रत असबग़ इब्न नबाता रवायत तो करे जे तो सजी रात मौला जे चिंते में जागियो इन्होंने टाइम ते थोड़ो 2 मिनटन लाए मुझे अख लगी वई जे तो मुझे घर वाली सहरी लाए उथल निदा जो आई अलाओ कद कुतल इब्न अम्मिल मुस्तफा अलाओ कद कुतल अलीयुल मुर्तज़ा तो जे तो मुझे ज़ाल पाण के जो मुझे मता कह रहा है असबग़ उठ ज़ैनब जो बाबो मार जी जे तो ड्रोड़े से मुझ चत्ती को न संभाली भजे दो पे वना हिकड़े पासे दा मर्द हिकड़े पासे दा कूफे जो औरतों सब मस्जिद कूफा पे वना जे मस्जिद कूफा भरजी वई अगर कोई घर मां न निकतो तो वे अली जो धीअरो जेका पी जे कत्ल जो बुद्धि विचार दीवारी मां बाहर न पई अचे हिनन डीहन में उन्हें साइण के छटरियन बाजारन में फेराईंदा था वसयअलमुल्लज़ीना ज़लमू अय्य मुनक़लबि यनक़लिबून अला लअनतुल्लाहि अलल क़ौमिज़ ज़ालिमीन परवरदिगारा इज़्ज़त मोहम्मद व आल मोहम्मद अलैहिस्सलाम जे सदके असांजी इबादत के पंहिंजी बारगाह में कबूल फरमा परेशान हाल मोमिनीन जो परेशानी दूर फरमा मरीज़ महबान अहल बैत हाज़रीन सां रिलेटिव जेके जेके ज़हन में मरीज़ हैं जिन जो इल्तिमास दुआ जी अपील थियल ज़मार आबिद अली माल के कायनात इन सभिनी मरीज़न के हिन घड़ीअ शफ़ाए कुल्ली अता फरमा असांजा मरहूमीन हाज़रीन जा बुज़ुर्गान बानियान जा बुज़ुर्गान मोहम्मद आल मोहम्मद जे सदके इन्हनि के आका मौला सैयद शुहदा अलैहिस्सलाम जी शफ़ाअत नसीब फरमा आका मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी चौठ चुमण जी हर साल क़ुव्वत अता फरमा ज़ालिमन के पंहिंजे ज़ुल्म समेत नीस्तो नाबूद फरमा अमेरिका इसराइल के ज़लील व ख़्वार फरमा रहबर इनकलाब के पुरबरकत तूल उम्र नसीब फरमा हासदीन जे हसद शयातीन जे शर्र खां इन सैयद जी हिफाजत फरमा इन बुजुर्गवार जो सायो साहिब ज़मान अज्जल अल्लाह फरज शरीफ जे ज़ुहूर ते असां ग़रीबन मिस्कीन शीरन जे सिरन ते क़ाइम फरमा इन्हनि के चप्पे चप्पे ते कामयाबियों कामरानियों अता फरमा इन्हनि के आका मौला साहिब ज़मान जे ख़ुसूसी तवज्जुहात में शुमार फरमा इन्हनि जी नुसरत पंहिंजे ग़ैब मां फरमा ज़ाहिरी तौर ते मोहम्मद आल मोहम्मद जे सदके मालिक कायनात सरदार हुज्जत जे ज़ुहूर में ताजील फरमा असां गुनाहगारन के आका जे अवान व अंसार में शामिल फरमा जिन जे हक़न में असां दुआऊं घुरियूं आहिनि असांजूं दुआऊं उन्हनि जे हक़न में मुस्तजाब फरमा मुहिबान अहल बैत ते पंहिंजूं बरकतूं रहमतूं नाज़िल फरमा
ज़मीनी आसमानी मुसीबतन का इन्हनि खे महफूज फरमा, इन्हनि जे रिज़्क़ रोज़ीअ में वुसअत अता फरमा। इज़्ज़त आले मोहम्मद जे सदक़े जिन जे हक़नि में असां दुआऊं घुरियूं आहिनि, असांजूं दुआऊं उन्हनि जे हक़नि में मुस्तजाब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम। सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अज्जल।